याम नवाज़ अली में PPMPA मरहूम नवाबज़ादा याम मदद अली ख़ान तरफ़ां तकजी अवाम लाइ एम्बुलेंस जे कयल ऐलान ते अमल थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर साईं बख्श मूजिब PPMPA याम नवाबज़ादा शबीर अली ख़ान 6 बुनियादी सेहत मरकज़नि दिलोर मोरी याम नवाज़ अली बिराणी नवाबाद कंडियारी ऐं बोबी खे एम्बुलेंस ॾियण जो इफ़्तिताह करे एम्बुलेंस सेंटर जे हवाले कई। उन मौक़े ते DM ज़ाहिद मीराणी, THO फरीद अहमद ऐं SA मीर हसन नोहड़ियो पिणु साणस गॾु हुआ। PPMPA नवाबज़ादा याम शबीर अली ख़ान चयो त सिंध हुकूमत अवाम खे सिहत ऐं तालीम में बहितर सहूलतूं तरजीही बुनियादनि ते ॾेई रही आहे। कुंभ में सूबाई मुशीर ज़राअत मंसूर हुसैन वसाण पारां मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर रमेश कुमार मूजिब कैंप में दिल जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि समेत ॿियनि बीमारियुनि जे डॉक्टरनि पारां मरीज़नि जी चकास कई वई ऐं मुफ़्त में दवाऊं मुहैया कयूं वयूं। कैंप में कुंभ ऐं आसपास जे ॻोठनि जा वॾी तइदाद में मरीज़ पहुता। केनशाह बहाली तहरीक 5 सेप्टेम्बर ते शहबाज बिल्डिंग साम्हूं एहतजाज करे धरणो हणण जो ऐलान करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब हैदराबाद प्रेस क्लब में ख़ैरपुर नाथन शाह बहाली तहरीक जे अॻवाननि बिलावल भुरगड़ी, दरिया ख़ान चांडियो, इमरान गाॾई, ख़ालिद खुहारो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध हुकूमत हथ सां केनशाह शहर खे ॿोड़ाए लखे माण्हुनि खे बेघर ऐं दरबदर करे छॾियो आहे। शहर 100% ॿुॾी चुको आहे, जिते इंतज़ामिया तरफ़ां मुतासिरनि लाइ के बि क़दम नाहिनि खयां विया। हुननि चयो त गुज़िरियल 12 सालनि में बचाव बंद ऐं सुप्रियो बंद जी मज़बूती लाइ आयल 27 करोड़ रुपयनि जा फंड कामूरा हड़प करे चुका आहिनि। अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ ऐं दाद रसीअ लाइ असां केनशाह बहाली तहरीक जो बुनियादु विधो आहे। हुननि सूमर ॾींहुं डिवीज़नल कमिश्नर ऑफिस साम्हूं धरणे हणण जो ऐलान पिणु कयो। फैज़गंज में बरसात मुतासिरनि ॻोठनि मां फ़ौरी तौर ते पाणी निकाल करण जी घुर कई आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर रफ़ीक सूमरो मूजिब फैज़गंज जे मुख़्तलिफ़ ॻोठनि दरगाह सैयद हसन अली शाह राशदी, ॻोठ ग़ुलाम मोहम्मद चांग ऐं ॻोठ फ़क़ीरुल्लाह बख़्श चांग समेत केतिरनि ई ॻोठनि में बरसाती पाणी तलाउनि जी सूरत में बीठल आहे। बरसाती पाणी वधीक हुजण ऐं रोडनि खे कट हुजण करे ॼाणायल ॻोठनि जो करुंडे, हुसैन पातो पका चांग, अकरम चौदगी ऐं कोट लालू सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। उन सिलसिले में रहवासिन सैयद अली अकबर शाह राशदी, मीर ख़ान चांग, मक़बूल अता हुसैन ऐं ॿियनि चयो त ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल करण लाइ कंहिं कोशिश न वरिती आहे। संदनि ॻोठ ॿोड़िया विया आहिनि। पाणी जो कुदरती लंघ बंदि करे असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। हिन वक़्तु 5 खां 6 फुट पाणी बीठल आहे। फ़ौरी तौर संदनि वाहुर कई वञे। ख़ैरपुर जे शादी शहीद लोंग फ़क़ीर ॻोठ अली हसन मोरेजो ऐं पीर मंगियो समेत ॿियनि बरसात मुतासिर इलाइक़नि में बरसात खां पोइ चौपाए माल में पुरअसरार बीमारी पखिड़िजी वई। केतिरा ई जानवर मरी विया। मालवनि सख़्त परेशान आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब बरसातुनि खां पोइ जानवरनि में पुरअसरार बीमारी पखिड़िजी वई आहे, जंहिंमें जानवरनि जा पहिरियां वात ऐं कन पची पवनि था ऐं खाइण पीअण बंदि करे छॾनि था, जंहिं बाद जानवर मरी वञनि था। ॻोठाणनि चयो त हिन वक़्त ताईं केतिरा ई ढोर, ॿकर ऐं ॿकरियूं मरी चुकियूं आहिनि। लाइव स्टॉक खाते जे अमलदारनि खे इतला ॾियण जे बावजूदि जानवरनि जा डॉक्टर असांजे इलाइक़नि में नाहिनि पहुता। ॻोठाणनि लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी ऐं अमलदारनि खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते नोटिस वठी डॉक्टरनि खे इलाइक़नि में मोकिले बीमारी ते ज़ाब्तो आंदो वञे। शहदादपुर शहर जे भरपासे बरसात मुतासिर इलाइक़नि जे ॻोठनि में अल मुयसरा ट्रस्ट जे तावन सां राशन, ख़ेमा, मच्छरदानियूं, मेडिसन ऐं नक़दी रक़म विरहाई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पंवर मूजिब शहदादपुर वेझो ॻोठ नबी बख़्श सहतो ऐं भरपासे जे 7 ॻोठनि में अल मुयसरा ट्रस्ट जे तावन सां उस्मान इक़बाल जावेद, समाजी अॻवान, चेयरमैन फ़ारूक आज़ादारी, फ़हद ख़ान वसाण ऐं ॿियनि जी निगरानी में 7 ॻोठनि खे 1000 खां वधीक राशन बैग ऐं ॿियो सामान विरहायो। उन मौक़े ते अल मुयसरा ट्रस्ट जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात मुतासिरनि जी बिना मज़हब, रंग, नस्ल ऐं ज़ात जे ख़िदमत करे रहिया आहियूं। इंसान जी ख़िदमत करण ई इबादत आहे।
कंडियारो में बरसाती पानी नेकाल न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतजाज कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन मल्हा मूजिबि कंडियारो शहर जे वार्ड नंबर 10 रहमताबाद कॉलोनी जे रहवासियुनि उस्ताद मेहराब मल्हा, अब्दुल ख़ालिक सियाल, अकरम कुरैशी ऐं अनवर पीरज़ादो समेत ॿियनि एहतजाज कंदे चयो त मुहल्ले में 2 महीननि खां बरसाती पाणी बीठल आहे, जेको हींअर ताईं नेकाल न थी सघियो आहे। हुननि चयो त मुहल्ले में लॻभॻि 200 घर आहिनि, जिन मां अक्सर घर बरसात में ड्रही पट थी विया आहिनि, जॾहिं त मुहल्ले में बरसात जो पाणी तलाउ जो ॾेख ॾेई रहियो आहे ऐं मुहल्ले में गैस्ट्रो ऐं मलेरिया जो मर्ज़ पखेड़िजी वियो आहे, जंहिं करे नंढा तोड़े वॾा मलेरिया ऐं पेट जी बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हुननि चयो त मुहल्ले मां बरसात जो पाणी नेकाल कराए परेशानी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में असां रोडनि ते निकिरण ते मजबूर थींदासीं। मीरपुर माथिलो ऐं भरपासे जे ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। रस्ता बंदि हुजण सबबि ॻोठाणा हथरादू ॿेड़ियुनि वसीले निकिरण लॻा। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक छिजण मूजिबि मीरपुर माथेलो जो ॻोठु अरबाब लाशारी पाणी में ॿुॾल आहे। ॻोठ खां शहर तरफ़ ईंदड़ रस्ता बि बंदि पियल आहिनि। ॻोठाणा हथरादू ॿेड़ियुनि वसीले ॻोठ खां ॿाहिरि निकिरण लॻा। ॻोठाणनि गुलज़ार अहमद लाशारी, वाजिद लाशारी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त संदनि ॻोठ में फसल मुकमल तबाह थी विया आहिनि ऐं 70 घर बि किरी पिया आहिनि। जेके घर बचियल आहिनि से बि रहण जे क़ाबिल नाहिनि रहिया। ॻोठ जा रस्ता पाणी में ॿुॾल आहिनि, पर हिन महल ताईं MNA ऐं MPS सार नाहे लधी। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो त संदनि ॻोठ मां पाणी नेकाल कराए माली इमदाद कई वञे। उडेरोलाल वेझो रोहिड़ी कैनाल मां छोड़ कंदड़ ऐं टाउन कमेटी उडेरोलाल भरिसां गुज़रंदड़ नसीर वाह जे ॿिन्ही पासनि जे बंदनि खे ताज़नि बरसातुनि वधीक कमज़ोर करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद ख़ास खेली मूजिबि ॾहदरी खां फाज़लाणी मोरी ताईं नसीर वाह जे ॿिन्ही पासनि जा कपर ॾरी पिया आहिनि। एरीगेशन खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया मटियारी जी लापरवाही सबबि सवे ॻोठनि समेत टाउन कमेटी उडेरोलाल निशाने ते अची वियो आहे। इलाइक़े जे सियासी समाजी धुरनि आतिफ़ साहिवाल, एजाज़ खुश्क, फुरकान दर्स, PP शहीद भुट्टो जी अॻवान, कामरेड यार मोहम्मद अबड़ो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त एरीगेशन खाते बोर्ड अलर्ट जारी करे छॾियो आहे। तंहिं बावजूदि लखे एकड़नि खे पाणी पहुचाईंदड़ नसीर वाह जे बंदनि जी ज़बून हालत ते इरीगेशन जा अमलदार बिल्कुलु हथ ते हथ रखी वेही रहिया आहिनि। ठारूशा भरिसां ॻोठ ख़ान साहिब जे रहवासी ज़ाहिद सोलंगी मिठियाणी पुलिस जी ज़ियातुनि ख़िलाफ़ औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाज कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अलहरिनो सोलंगी मूजिबि हुन चयो त संदनि भाइरनि जो घरू तकरार थियल आहे, जंहिं ते SHO मिठियाणी ॻोठ जे बासरनि जी वंगार वहंदे खेसि खंभे सख़्त तशदुद जो निशानो बणायो। हुन चयो त बासरनि खेसि ॻोठ मां कढी छॾियो आहे। मां दरबदर जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियां। SSP नौशरो फ़िरोज़ नोटिस वठी साणसि इंसाफ़ करे। दाऊ जहानपुर में मोमिनन ऐं अंजुमन अली अल मुर्तज़ा अलैहिस्सलाम तरफ़ां बोर ऐं बरसात मुतासिरनि में न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम तक़सीम कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर गुल मोहम्मद लाशारी मूजिबि दाऊ जहानपुर ऐं खीरथर केनाल ते मदरसा इमाम बारगाह इमाम मेहदी अलैहिस्सलाम मौलादात जे ख़तीब मौलाना अली रज़ा इनकलाबी, ज़वार राशिद अली गोलो ऐं मतवली हाजी ज़वार अरबाब अली बलोच जी अॻवानी में नंगर न्याज़ तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते ज़वार अरबाब अली बलोच SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे वसाहुर ग़रीबनि मिसकीननि में नंगर न्याज़ तक़सीम करे रहिया आहियूं। वसर वारनि खे बि साथ ॾियणु घुरिजे।